सदानी दरबार साहिब जे मानाम जो पहिरियों साल उमा भारती उते आई, गिरिराज किशोर वठी आयुसि। 3 ॾींहं हुनजो सत्संग थियो। 9 खां वठी 11 ताईं इहो टाइम हुनजो 3 ॾींहं मुक़ररु रहियो और हुन हिक ई विषय ते ॻाल्हायो, ईश्वर विश्वास। उन ईश्वर विश्वास में हिकिड़ी रात जो चई, भारत में कंहिं संत खां पुछो तो तव्हां संत वधी आओ, एतिरा सत्संग थियनि था और संसारी लोग गिरते ही जा रहे हैं, तो छा मक़सद? संत भारती उन्हीं खे चयो। विवेकानंद जो वरी ॿियो मिसाल आहे, मां मथों ॿुधायां थो। चयांसि तूं जेकॾहिं मुंहिंजे साम्हूं आयो आहे और ॿुधे थो सत्संग, तो सत्संग तो सुधार आहे न? चई हा। या पक्का न तो सत्संग सुधार आहे? चई हा साईं। चई अॼु ये युग में लोग गतर में हलिया था वञनि पिया, वेंदा रहनि था, पर जेकॾहिं वरी इहो बि सत्संग न हुजे त पोइ दुनिया जी हालत छा बणिजे? स्वामी विवेकानंद को पुछो वियो, तव्हां जो एॾो प्रचार कयो था, छा संसार सुधरे थो? अरे संसार ठहियल ई जॾहिं अवध्या रचत आहे संसार, तो सुधरणो कीअं आहे? असांजो जेको कारण शरीर आहे उहो अवध्या रचत आहे। उन अवतारनि खे बि हिन माया जे अवध्या में हलणो पियो। क्रिया जेका बि आहे उहा अवध्या में हलंदी, ज्ञान में न हलंदी। ज्ञान निश्चयात्मक करण जी शइ आहे, क्रिया में आणण वारी न आहे। संसार जो पुण्य पाप ॿई बंधन आहिनि, ॿई जन्म ॾींदा। पोइ निश्चय ज्ञान जेको आहे जनमण जे छुटकारे जो आहे। श्री राम। तो संतनि इन ॻाल्हि खे यथार्थ समझी करके उन प्यारे खे जवाबु ॾिनो त संसार में राम कृष्ण आयो, संसार न सुधरियो। संसार में नानक कबीर आया, संसार न सुधरियो। मूंखे बि जेकी गुरु आज्ञा कई आहे, मां आयो आहियां, मां पंहिंजो ॿोले रहियां थो। मुंहिंजो इन ॻाल्हि सां कोई वास्तो कोन्हे संसार सुधरे थो या नथो सुधरे, मां पंहिंजो कमु करे रहियो। श्री राम श्री राम। मोट में तव्हांजो भॻवान जो सिर्फ़ु नालो खपे। श्री राम। शब्द आकाश आहे जीअं गूंजजे। श्री राम। शब्द ही परमात्मा आहे, शब्द ही परमात्मा आहे। शब्द जी धुन में जुड़ो। मुंहिंजा प्यारा, तो जेके भी सुठा संत सत्संग कंदड़ आहिनि, जंहिंखे इहो ज्ञान आहे, तो असां जेको सत्संग कयोसीं, जेॾी बि सभा वेठी आहे, जेॾी बि ख़ल्क़ वेठी आहे, उन सॼी ख़ल्क़त मां, हिन सॼे सत्संग मां कंहिं हिकिड़े जे अंदरि हिकिड़ो अखर बि अची वञे, असांजो सत्संग करणु सफलो थियो। इहा ॻाल्हि सत्संग करता वक्ता इहा ॻाल्हि ध्यान में रखी करके करे, न त हर हिकु शौक़ में रहंदो। मां हेॾो चवां थो, मथो हणां थो, सुधरनि नथा। ग़लति। हुनजो मन दुखी रहंदो जेकॾहिं यथार्थ खे न सम्झंदो। और यथार्थ जंहिं बि संत किताब कढियो, जंहिं बि भलन पुरुषनि किताब कढिया, जेकॾहिं उनखे ज्ञान आहे, तो उहो किताब लिखंदड़ ईअं लिखंदो, मां जेका हीअ महिनत किताब सां कई आहे, इन किताब खे जेतिरा भी पढ़ंदड़ पढ़नि, उन सभिनी पढ़ंदड़नि मां कंहिं हिकिड़े जे अंदरि हिन किताब मां हिकिड़ो अखर बची वियो, मुंहिंजो किताब कढणु सफलो थियो।